अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ लियसन अब्बासी। किताब आहे कहाणी कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 12 तनवीर जुणेजो। तनवीर जुणेजो जो असुल ॻोठ पाट ज़िलो दादू आहे, पर संदसि वालिद साहब नौकिरी सबबि मिठी में रहंदो हो, जिते ई हिन जो जनमु 1952 ईस्वी में थियो। हिन पंहिंजी तालीम प्राइमरीअ खां वठी ग्रेजुएशन ताईं दादू मां हासिलु कई, जंहिंखां पोइ 1974 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां MA सोशियोलॉजी में करे सिंध यूनिवर्सिटीअ में ई स्टूडेंट्स वेलफेयर ऑफिसर मुक़ररु थी, जंहिंखां पोइ सोशियोलॉजी डिपार्टमेंट में लेक्चरर थी, जंहिंजी हू हिन वक़्तु चेयरपर्सन आहे। तनवीर जुणेजो 70 वारे ॾहाके में लिखणु शुरू कयो ऐं हिन वक़्त ताईं हिन जो कहाणियुनि जो किताबु अमृत मंझि कड़ाण छपिजी पधिरो थी चुको आहे। जॾहिं त तदरीसी ऐं तहक़ीक़ी मकाला ऐं मज़मून पिणु ॿिनि किताबनि में शामिलु करे पधिरा कया विया आहिनि। हू हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जामशोरो में रिहाइश पज़ीर आहे। हिन ई कहाणी 15 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी सियासत, मीडिया ऐं अजीब बुए। तनवीर जुणेजो। गालीचेन मां मुसले ते अछे गुलाबी टिकनि वारे रहे सां वेठे धणीअ दर ॿाॾाए रही आहे। नाज़ुक नफ़ीस हथड़ा खणी कुझु घुरी रही आहे रब पाक खां। मोहब्बत जी मंज़िल, हमसफ़रीअ जो साथ, प्यार जो महराज। ए मुंहिंजा पाक परवरदिगार, हू कहिड़ो बि सही मूंखे अज़ीज़ आहे। संदसि साथ हर पल मूं लाइ जन्नत मिसल आहे। तूं मूंखे हुन खां दूर न कर, संदसि कुर्बत मूंखे मोटाए ॾे। ए ख़ुदावंदे करीम, तो दर हर बानो खुलियल किताब आहे। हर बंदे जे अंदर जे उधमनि जी तोखे परूड़ आहे। बंदे जे मजबूरियुनि ऐं कमज़ोरियुनि जी तोखे ॼाण आहे। तोखे मुंहिंजे मजबूरियुनि ऐं कमज़ोरियुनि जी बि ख़बर आहे। ए पाक परवरदिगार, मूंखे हू मोटाए ॾे तमामु तर नेकियुनि ऐं सचाइनि सां, पाकीज़गियुनि ऐं चङाइनि सां। संदसि चप लुॾी रहिया आहिनि, अखियुनि में ॻोढ़नि जी कतार आहे। ख़्यालनि जी उॾाम तेज़ीअ सां बुलंद थी माज़ीअ ॾांहुं वञी रही आहे। कुझु यादगार लम्हा के यादगार पल। नालो संदसि बिल्किस आहे ऐं हिन वक़्तु जंहिं लाइ धणीअ दर वाझाए रही आहे, उहो संदसि दोस्त, संदसि क्लास फेलो सलीम आहे। ॿई BA जे 3 साल जा शागिर्द आहिनि। बिल्किस का ख़ूबसूरत हसीना न, पर हिकिड़ी सवली सिधी क़बूल सूरत निंगरी आहे। कपिड़े लटे ऐं ठाह ठूह जो ढंग अथसि, ॻाल्हाइण जी तमीज़ अथसि ऐं कुझु रख रखा। संदसि कुटुंब बि को दकियानोसी कुटुंब न, पर हिकिड़ो विचोले तबिके जो कुटुंब आहे, जंहिंमें हिकु तरफ़ रिवायतुनि जी पासदारी कई वञे थी, ॿिए तरफ़ दुनिया जी जदीद तक़ाज़ाउनि जी बि पूराई। संदसि माउ बि पढ़ियल ॻढ़ियल वर्किंग वूमेन आहे, मक़ामी अस्पताल में डॉक्टरियाणी आहे ऐं संदसि पीउ बि हिकिड़ो डॉक्टर आहे। हैदराबाद में सिंध जी बस्ती कासिमाबाद में संदन विच थरो ख़ूबसूरत 400 गज़नि ते बंगलो आहे। ज़िंदगी ऐं हिननि सां घणी भाङे चङायूं कयूं। बसि जेकॾहिं का थोरी घणी कमी हुई त उहा संदसि अंदर जे अहसास कमतरी हुई, या वरी के क़दुरु माउ जे नौकिरीअ सबबा मोहबतनि जी खोट। पर संदसि उहा खोट बि संदसि ॾाॾीअ पूरी कई हुई। पर घटि पढ़ाई ऐं घटि ॾाप सबबा हिकिड़ो संदसि ई घड़ियल मफ़रूज़ो हो, या फिल्मुनि ऐं ड्रामनि मां वरितल हिकिड़ो ख़ुदि तरसीअ वारो अहसासु हो, जेको संदसि ज़हन ते ग़ालिब हो। इंटर साइंस में घुर्बल मार्कूं हासिलु न करण सबबि यूनिवर्सिटी में दाख़िला वरितियूं आई। सलीम संदसि क्लास फेलो हो। दादू जे गवर्नमेंट कॉलेज मां इंटर करे हिते आयो हो। बिल्किस जे निस्बतन संदसि कुटुंब लोअर मिडिल क्लास सां तालुक़ु रखंदड़ हो। संदसि पीउ हिकु प्राइमरी स्कूल में हेडमास्टर हो। खेसि CSS कराए डिप्टी कमिश्नर बनाइण जा ख़्वाब संदसि अखियुनि में हुआ। सलीम कद बुत में कदावर, सूंहं में सरस, मोचारो जवान हो। तबियत में के क़दुरु अरडाईअ जा कणा होसि। पढ़ण सां चाह घटि, पर ख़्वाबनि जी उॾाम कमिश्नरीअ खां बि मथे हुअसि। बिल्किस सां मोहबत जे रिश्ते में कीअं ॻंढियो, उनजो अहसासु ॿिन्हिनि खे न थियो। न पहिरीं नज़र में इश्क थियो, न वरी को सलीम कंहिं गुंडे खां बिल्किस खे बचायो हो। आहिस्ते आहिस्ते अणलखे तरीक़े सां ॿई हिक ॿिए जे वेझो अचणु लॻा। सलीम लाइ नोट्स तयारु करणु, असाइनमेंट्स बनाइणु,
बिल्किस जा पसंदीदा कम हुआ। पहिरीं फ़ोन ते कचहरी यूनिवर्सिटी बाबति मालूमात ते मबनी हूंदी हुई, पोइ आहिस्ते आहिस्ते मुस्तक़बिल जे साथ बाबति साम्बा शुरू थिया ऐं अलमंज़र खां मुलाक़ातुनि जो सिलसिलो शुरू थी हाला नाके जे अयूब रेस्टोरेंट ताईं पहुतो। अक्सर सलीम कंहिं अणॼातल ख़ौफ़ में मुब्तला नज़र ईंदो हो। किथे पंहिंजो ज़िक्र प्रेमी जोड़नि में त न ईंदो। हिकु बार सलीम बिल्किस खां सवाल करे विधो त सलीम, असांजी फैमिली काफ़ी लिबरल आहे ऐं अमां खे तुंहिंजे मुंहिंजे दोस्तीअ जी बि ॼाण आहे। बिल्किस खेसि आसिरो ॾिनो। बिल्किस जेका ख़ुदि तरसीअ वारी कैफ़ियत में मुब्तला हुई, सलीम जे साथ संदसि वजूद खे एतमाद बख़्शियो हो, कॉन्फिडेंस अता कयो हो। उन ई एतमाद सहारे हूअ फैकल्टीअ जे गहमा गहम दुनिया में नाज़ सां टिलंदी हुई, ख़ुदि एतमादीअ सां हलंदी हुई ऐं खेसि उहा बि पक हुई त सलीम संदसि पंहिंजो आहे। सलीम ऐं संदसि विच में का बि समाज जी दीवार नाहे। पर पोइ खेसि लॻो त सलीम जे ध्यान जो मर्कज़ का ॿी माई बणिजणु लॻी ऐं सलीम उन पोयां जुनूनी बणिजी डोड़णु लॻो ऐं उन माईअ बि खेसि सलीम जी अरडाई ॾिसी खेसि पंहिंजनि ॿाहुनि में जकड़ियो। उहा माई सियासत हुई। मां प्रेशर ग्रुप जो सदर चूंडियो वियो आहियां। इंटरनेशनल रिलेशन वारे शोबे भरिसां मथे वेंदड़ ॾाकिणियुनि ते सलीम खेसि ॿुधायो। सच? बिल्किस जे ख़ुशीअ जी का इंतिहा न रही हुई। हा, हाणे मां बि लीडर कोट बुसि, मुंहिंजा बयान ऐं फ़ोटा अख़बारुनि में ईंदा। पर सलीम, तूं काज़ लाइ विड़जांइ, शागिर्दनि जे मसइलनि लाइ जाखोड़जांइ, धरतीअ जे दुखनि ख़िलाफ़ जिदोजहद कजांइ। बिल्किस उब साई खेसि चयो हो। सच सलीम, मुंहिंजो घाट फ़ख्र सां बुलंद थींदो, मुंहिंजे एतमाद में अञा बि वाधारो ईंदो। हा बिल्किस, मां चाहियां थो त क़ौम जा ॾुख समेटियां, शागिर्दनि मां निराशाई दूरि कयां। मुंहिंजो ख़्वाबु आहे शागिर्द सुकून सां तालीम पिराइनि, बसनि ते लड़कंदा न पर आराम सां वेही अचनि। मां सेल्फ हॉलीडेज़ ख़िलाफ़ बि जंग जोटींदुसि। ऐं हा बिली, तोखे ख़बर आहे मां सियासत में छो आयो आहियां? उन ई लाइ त तुंहिंजो घाट फ़ख्र सां ऊचो थिए ऐं उहे आदर्श जेके तो ॾिठा आहिनि उन्हनि खे साभिया मिले। सलीम वञा बिल्किस जो हथु पकड़ियो, पर मैडम जे अचण करे तकड़ में हथु छॾे ॾिनई ऐं बिल्किस शरारत सां मुर्की खेसि ॾिठो। बसि दिलि बि एतिरी, अञा तो लीडर बणिजी, क़दरनि जी पासबानी बि त करणी आहे। सलीम मुर्कंदे खेसि जवाबु ॾिनो। ऐं पोइ सलीम जा बयान अख़बारुनि में छपजणु लॻा, फ़ोटो फैकल्टीअ जे भितियुनि ते चिमणु लॻा। सलीम को आम शागिर्द न हो, पर हिकु ख़ासि शागिर्द हो, जंहिंखां हर को लहराईंदो हो, हर को खेसि सलाम कंदो हो। सलीम जे मिज़ाज में अरडाईअ जो अंगु वधणु लॻो। बिल्किस, अॼु तुंहिंजी सालगिरह आहे न? सलीम जे हथ में गिफ्ट पैक हो। हीउ ॾिस, तो लाइ छा आंदो अथमि, तुंहिंजो आंदल ख़ूबसूरत कार्ड बि मूं लाइ सोन खां वधीक हूंदो आहे। बिल्किस गिफ्ट पैक खे ॾिसंदे चवणु लॻी। पर तूं ॾिस त सही, सलीम खेसि चयो। अड़े ही त सोन जो ब्रेसलेट आहे। बिल्किस हैरानीअ मां दांह कई। हा, सलीम मुर्की चयो। पर एतिरा पैसा तो वटि आया किथां? 7,000 खां त कंहिं बि तरह घटि नाहे। बिल्किस वाइड़ी थी हुई। पैसनि खे छॾ, तूं ॿुधाए तोखे ब्रेसलेट वणियो न? सलीम जे अखियुनि में मोहबत जो जोश हो। आहे त ॾाढो सुठो, पर बिल्किस कुझु चाहींदे बि कुझु ई न सघी। सेमेस्टर जा इम्तिहान वेझा हुआ। बिल्किस पढ़ाईअ सां गॾु सलीम जा असाइनमेंट्स बि तयारु करण में मशगूल हुई। ख़ुदा करे जल्दी इम्तिहान थियनि, हर शागिर्द जा। बिल्किस बि उन ई लाइ ख़्वाहिशमंद हुई। वक़्त ते इम्तिहान थियनि, छाकाणि त इम्तिहाननि जे देरि करे नौकरियुनि में शागिर्द पुठिते रहिजी वञनि था। क़ाइदे आज़म यूनिवर्सिटीअ में ख़्वाहिशमंद शागिर्द दाख़िलाउनि खां महरूम थियो पवनि, केतिरियूं स्कॉलरशिपूं लैप्स थियो वञनि ऐं उन सां गॾोगॾु माइटनि ते माली भार वधियो वञे ऐं आम शागिर्द हिकिड़े नफ़्सियाती छिकत आणण वारी कैफ़ियत में मुब्तला थियो पवे। हेलो बिली, छा पई करीं? तो लाइ असाइनमेंट पई तयारु करियां। हिन भेरे तो पेपरनि लाइ केतिरी तयारी कई आहे? तयारी छा जी, पहिरीं इम्तिहान थियनि त। छो, का गड़बड़ आहे छा?
अख़बार न पढ़ी अथई छा? प्रेशर ग्रुप इम्तिहान थियणु न ॾींदो। छो? तुंहिंजी सियासत बि उन्हनि रस्तनि ते हलणु लॻी आहे छा? ॾिस न बिली, शागिर्दनि खे केतिरा न अनेक मसइला दरपेश आहिनि ऐं उन्हनि मसइलनि जे हल लाइ ज़रूरी आहे त इम्तिहान जो बाइकाट कराइजे, छाकाणि त बाइकाट सां ई इंतिज़ामिया ते प्रेशर विझी सघिबो। पर सलीम, उन्हीअ में बि सफ़र त आम शागिर्द थो करे, इंतिज़ामिया ते त को असरु नथो पवे ऐं उन बाइकाटनि जे करे पुलिसा वारनि जी एंट्री बि यूनिवर्सिटीअ में वधंदी पई वञे। ईअं न करियो सलीम, कुझु सोचियो। बिल्किस खे सम्झाइण जी कोशिशि करणु लॻी। बहितर आहे त उन मामले में तूं न ॻाल्हाए। सलीम फ़ोन रखी छॾियो। हिन भेरे इंतिज़ामिया इम्तिहान लाइ फोर्सिस खां मदद वरिती। इम्तिहान निहायत आराम ऐं इत्मीनान सां शुरू थिया, पर ख़ौफ़ जो अणलखो अहसासु हर शागिर्द जे ज़हन ते हो। अञा इम्तिहाननि खे शुरू थिए चोथों ॾींहुं हो। सुबुह जो वक़्तु हो ऐं शागिर्द दस्तूर मूजिबि इम्तिहान लाइ कैंपस ते मौजूदु हुआ, पर अॼु उस्तादनि जूं बसूं अञा सूधो न पहुतियूं हुयूं। 9, 10 ओचितो हिकिड़ी अख़बार वाचूड़े जियां कैंपस में वाह चमी कंदी पहुती। उस्तादनि जे बस्ते क्रैकर उछलायो वियो आहे। 4 उस्ताद ज़ख़्मी हालत में इस्पताल पहुता आहिनि। उहो कंहिं कयो। मुख़्तलिफ़ आवाज़, मुख़्तलिफ़ वीचार कैंपस में गश्त करणु लॻा। प्रेशर ग्रुप वारनि जो कमु आहे। पड़ाॾा बिल्किस जे कननि ताईं बि पहुता। सलीम, उहो तव्हां कयो? बिल्किस जे लहजे में बेयकीनीअ सां गॾु ॾुख जो बि अहसासु हो ऐं ज़हनी तौरु नाकार ॿुधण जी ख़्वाहिश बि। न बिली, इंतिज़ामिया उहो पाण करायो आहे। सलीम खिलंदे जवाबु ॾिनो। प्लीज़ सलीम, ईअं न कर। मुंहिंजा ख़्वाब, मुंहिंजूं तमन्नाऊं किथे रहिड़िजी न वञनि। चरी, तुंहिंजनि ख़्वाबनि खे साभिया ॾियण लाइ त उहो सभु कयां पियो। महलनि में रहंदड़ चांदीअ जे चमचे सां खाईंदड़ खे झूपड़ीअ में त न रहाईंदुसि। गुरबत को ऐब न आहे, मेणू न आहे ऐं मुंहिंजा माइट डिमांडिंग न आहिनि। बिल्किस खे सम्झाईंदे चयो। प्लीज़ सलीम, हिन भेरे सुकून सां इम्तिहान हलणु ॾिजो। तोखे ख़बर आहे हिन भेरे असांजी प्लानिंग छा आहे? कहिड़ी? बिल्किस जो आवाज़। हॉस्टलुनि ते हमला कंदासीं। आख़िर इम्तिहाननि सां अव्हांखे एतिरी नाराज़गी छो आहे? बिल्किस शकी अंदाज़ में खांसि पुछे थी। इम्तिहाननि सां असांखे छा ख़बर अथई? असां उहो छो पिया करियूं? छो? असांखे हुकुम मिलियो आहे त उतां हासिलूं ख़तमु करायो ऐं असां उहो सभु कुझु कयूं पिया। असांखे उन लाइ जवाज़ पैदा करिणो आहे। तोखे त ख़बर आहे हासिलूं ताक़त जो सरचश्मो आहिनि। सिंध जी कुवत आहिनि, असांजे ख़िलाफ़ु उथंदड़ ललकार जो आवाज़ आहिनि। कहिड़ो बि इशू हुजे, हितां जी ॿारियल लाट रोशनीअ जो मच बणिजी घर घर वस्ती वस्तीअ ताईं पहुचियो वञे। उन आवाज़ खे असांखे दॿाइणो आहे, उन कुवत खे असांखे ख़तमु करिणो आहे। असांखे उहो फ़रमान आहे ऐं असांखे उन्हनि जो हुकुम मञिणो आहे। सलीम नशे में सच ॻाल्हाए रहियो आहे ऐं बिल्किस जो मुंहुं ॻाढ़ो थी रहियो आहे। कावड़ खां, नफ़रत खां या अलाए बेवसीअ खां उहा तकड़ी तकड़ी उतां हली वञे थी। सलीम, उते हस्बे दस्तूर इम्तिहान शुरू। सलीम उते ई वेठल आहे। हस्बे दस्तूर इम्तिहान शुरू। हासिलनि ते हमला। सलीम ॿीहर गिरफ़्तार। बिल्किस जी माउ डॉक्टर नसीम अख़बार कयो। बिल्किस अॻियां बीठी आहे। बिल्किस जो कंधु झुकियल आहे। राति जो पहर उहो मुसले ते वेठी धणी दर ॿाॾाए रही आहे त शाल सलीम सही राह ते अचे, क़ौम जो हमदर्द बणिजे, संदसि ख़्वाब सचा करे। पर मुंहिंजो बि त ईगो आहे, आउं तोखे ईअं कीअं घर वठी वेंदुसि? सलीम जो जवाबु हो ऐं पोइ अख़बार में ख़बर लॻी त प्रेशर ग्रुप जे सदर खे गिरफ़्तार कयो वियो। बिल्किस जी माउ अख़बार बिल्किस खे ॾेखारी। पुट, तोखे आज़ादी असां ॾिनी आहे पंहिंजे लाइ। ज़िंदगीअ जे साथीअ जी चूंड जो अख़्तियार बिलाशक तोखे आहे, पर असांखे तोखे गाइड लाइन ॾियण जो बि अख़्तियार आहे ऐं असांजी ख़्वाहिश आहे त जेको बि फ़ैसिलो करीं सोच सम्झ सां करीं। बिल्किस ख़ामोश हुई। उहे माइट जन संदसि झोल में हमेशह मुहबतूं विधियूं, उन्हनि खे रंजाइण जो खेसि अख़्तियार न हो। जल्दी सलीम जी आज़ादीअ जी ख़बर बि अख़बार में लॻी। सलीम ॻोठु वियल हो। बिली, मां आज़ादु थी वियो आहियां।
ज़मानत ते रिहा थियो आहियां, ॼाण हैदराबाद ईंदुसि। सलीम दादूअ खां फ़ोन कयो हो, सलीम प्लीज़ हिन रस्ते ते न हल। बिल्किस खेसि दरख़्वास्त कई, चरी आहीं तूं त सफ़ा डिॼणी, अहिड़ा हाल रही त मूंसां कीअं हलंदीअ। सलीम खिलण लॻो। ॿीहर सेमेस्टर जा इम्तिहान शुरू थियण वारा आहिनि। सलीम जूं सरगर्मियूं कुझु ख़ुफ़िया आहिनि। कॾहिं बिल्किस सां मुलाक़ात थिएसि थी त कॾहिं ॾींहंनि जा ॾींहं ग़ाइबु। सलीम आख़िर तोखे छा थी वियो आहे? जिम्नाज़ियम जे ॾाकिणनि ते बिल्किस सलीम खां कुझु पुछी रही आहे। बिल्किस हिन में ईंदड़ तब्दीली मुकमिल तरह महसूस करे रही आहे। आवाज़ जी लड़खड़ाहट, लहजे जी ॿियाई ऐं कुझु अजीब बोइ।